कढनि तो फोटो। ये असांजा भेनर जेके आहिनि उहे जेके तव्हां सभु ॾिसो था पिया, इहे सभु सिंध में रहण वारा हिंदू कम्यूनिटी जा, उहे जेके राजस्थान साइड में बिलोंग कंदा आहिनि ऐं रहंदा असांजा हिते सिंध में आहिनि। ऐं हिननि जी सिंधी भाषा जेकी आहे तव्हां ॿुधी करे अचंभित थी वेंदव। एॾी शुद्ध सिंधी जेकी तव्हां असां ॿी शायदि न ॻाल्हाए सघंदासीं, उहो असांजी भेनर हिते ॻाल्हाईंदियूं आहिनि। भेनर जी भेनर जो नालो पुछो। भेण तव्हांजो नालो छा आहे? ममता। ममता बाई आहे। हे मुंहिंजी भेण ममता बाई आहे। तव्हां किथे हिते रहंदा आहियो? असां हिते नालो खेतपुर जे शहर में रहंदा आहियूं। खेरपुर शहर में भेण असांजी रहंदी आहे। भेण तव्हांजो नालो छा आहे? सवेरा। शर्माए करे छो थी ॿुधाए? सवेरा बेटा, हे मुंहिंजी भेण सवेरा आहे जेकी खेरपुर में सवेरा सुबुह जो जाई जा। हे मीरपुर माथे नमो आहिनि। तव्हां भेण नालो छा आहे? अंजलि भेण। तव्हां किथे रहंदा आहियो? मीरपुर में। और मंडम काथे आहे? मंडम हे बि असांजी भेण आहे। मंडम आहे। हेॾे मंडम आहे। हेॾे आहे हे घोटकी जी मंडम। हे मुंहिंजी भेण आहे मंडम। हिन नालो आहे मंडम। ऐं हे सिंध में घोटकी जी रहण वारी आहे। ॾाढी सुहिणी सिंधी हे सभु ॻाल्हाईंदा आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए हिननि सां मिली करे कि असांजी भेनर राजस्थान जे वेशभूषा में ऐं एॾी सिंधी ॻाल्हाइण तव्हां कॾहिं ॾिठी न हूंदियूं। अचो तव्हां सभु भेनरुनि सां। भेण तव्हांजो नालो छा आहे? हे असांजी भेण जंहिंजो नालो मरिया आहे। इहा तव्हां किथे रहंदा आहियो? रमेशनंद में हुते रहंदा आहिनि। तव्हां भेण किथे रहंदा आहियो? रमेश नगर। दरवेश नाइक। अच्छा, इहो तो सिंधी जो शहर आहे दरवेश नाइक। हुते रहंदा आहिनि। तव्हांजी भेण जो नालो रावल। आवाज़ नहीं आ रही है। धीरे बोल रहा हूं। भेण असांजी गुड़िया असांजी रहंदी आहे दरवेश नाइक में। आरती नालो आहे हिनजो। ऐं बेटा तव्हांजो नालो छा आहे? हे भेण असांजी जरीना। हिनजो नालो जरीना आहे। तव्हां किथे रहंदा आहियो? दरवेश नाइक। तव्हांजो नालो छा आहे?